हेलो अस्सलाम वालेकुम। मुंहिंजे यूट्यूब चैनल में तव्हांखे भली का सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो ही पास्ट पेपर आहे जेको 4 मई 2024 ते इवनिंग शिफ्ट में वरितो वियो हो। असां हिन में सिंधी जो पार्ट हल कंदासीं। सो हलूं था लेक्चर तरफ़। पहिरियों सुवाल आहे, सिंध जो उहो कहिड़ो मिसाली ॻोठु आहे जेको पुरअमनी ऐं सफ़ाई सुथराईअ में आइडियल ॻोठु आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे सी, टंडो सूमरो। टंडो सूमरो सिंध जो उहो मिसाली ॻोठु आहे जेको पुरअमनी ऐं सफ़ाई सुथराई में आइडियल आहे। ॿियो सुवाल आहे त समन जे दौर जो कहिड़ो इश्किया किस्सो मशहूरु आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे सी, नूरी जाम तमाची। नूरी जाम तमाची जेको किस्सो आहे इहे समन जे दौर जो मशहूरु इश्किया किस्सो आहे। बाक़ी उमर मारी, सुहिणी में हार या ससी पुनू, इहे तक़रीबन जेके किस्सा आहिनि इहे सूमरनि जे दौर सां बिलोंग कनि था। अॻियो सुवाल आहे, रसूल बख्श पली जे रुजत पसंदनि जी तनक़ीद जे जवाब में कहिड़ो किताब लिखियो? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे बी, अंधा ऊंधा वेज। जंहिं बेत में काफ़ियो विच में अचे उन्हीअ खे छा चइबो आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे सोरठो, ऑप्शन सी। यानी जंहिं बेत में काफ़ियो विच में अचे त उन बेत खे सोरठो सॾिबो आहे। शाह करीम किथे जो रहाकू हो? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे बुलड़ी, यानी सी ऑप्शन इन जो करेक्ट ऑप्शन आहे बुलड़ी। शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारो जंहिंखे सॾींदा आहिनि इहो बुलड़ी जो रहाकू हुयो। ऐं शाह अब्दुल लतीफ़ जो ही रिश्ते में पड़ ॾाढो हुयो। ऐं इहो सुवालु गुज़िरियल पेपर में पायो हो त शाह करीम शाह अब्दुल लतीफ़ जो रिश्ते में छा हुयो? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे पड़ ॾाढो। सिंध ऐं हिंद ते पहिरियों सफ़रनामो कंहिं लिखियो? त इन जो सही जवाबु आहे इब्ने बतूता। इब्ने बतूता सिंध ऐं हिंद ते पहिरियों सफ़रनामो लिखियो। ऑप्शन बी करेक्ट ऑप्शन आहे। शाइरीअ जो मजमूओ गुनाह जा गीत कंहिं लिखियो आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे इसहाक़ समी जो। इसहाक़ समी जो ही मजमूओ जेको आहे शाइरीअ जो गुनाह जा गीत लिखियो आहे। ऑप्शन बी करेक्ट आहे। ग़ैन खे काफ़ लाइ कहिड़ो मख़रज इस्तेमालु थींदो आहे? इन जो सही जवाबु आहे काकड़ो। यानी जॾहिं असीं हिन लफ़्ज़नि खे अदा कंदा आहियूं त उन वक़्तु असां जो जेको मख़रज हूंदो आहे उहो काकड़ो हूंदो आहे। आइन अकबरी कहिड़े सिंधी आलिम जी तसनीफ़ आहे? त इन जो सही जवाबु आहे अबुल फज़ल। ऑप्शन डी इन में करेक्ट ऑप्शन आहे। ॾहोको छा जो क़िस्म आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे ए, यानी थरी लोकगीत। थरी लोकगीत जो हिकु क़िस्म आहे ॾहोको। सो उमेदु आहे तव्हांखे लेक्चर पसंदि आयो हूंदो। अगरि चैनल ते नवां आहियो त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे दॿाईंदा जीअं ॿिया वीडियोज़ तव्हांखे पहुची सघनि। ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़।